कराची जिते मुल्क समेत दुनिया जे ॿियनि केतिरनि ई मुल्कनि जा माण्हू बेरोज़गारी ऐं बेचैनी वारी सूरत हाल खां तंग थी हिन शहर में पहुचनि था। न फ़क़ति पंहिंजे मुल्क जा बेरोज़गार पठान, पंजाबी या बलोच, पर परॾेही अफ़गानी, बर्मी, बिहारी ऐं बंगाली बेरोज़गार पढ़ियल हुनरमंद तोड़े मज़दूर हिन शहर में पेट गुज़र करण लाइ आया ऐं उहे कुझु ई अरसे में पंहिंजे ज़ाती कारोबार, फैक्ट्रियुनि, वॾियुनि होटलुनि, तोड़े ट्रांसपोर्ट समेत ॿियनि वॾनि कारोबारनि जा मालिक बणिजी विया ऐं लखनि जी तइदाद में पंहिंजनि इलाइक़नि मां बेरोज़गार माण्हू पका, पोढ़ा, पढ़ियल लिखियल, तोड़े हुनरमंद न्याणियूं ऐं नौजवान घुराए खेनि रोज़गार सां लॻायो अथनि। इन करे कराचीअ खे बेरोज़गारनि जी माउ बि सॾियो वञे थो। ॿाहिरिनि माण्हुनि जी भरमार करे अॼु कराचीअ में सिंध जा माण्हू अटे में लूण बराबरि रहिजी विया आहिनि। जॾहिं त कराची जंहिंखे मुल्क जो कारोबारी हब सॾियो वञे थो, उते सिंधियुनि जा कारोबार न हुअण बराबरि आहिनि। सिंधियुनि जो कराची न अचण सां शहर कराची तोड़े सिंध खे ॿ मुखिया नुक़सान थी रहिया आहिनि। हिकु त सिंधी अक़लियत में तब्दील थी रहिया आहिनि, जंहिं करे हर रोज़ कराचीअ खे सिंध जे ॿियनि शहरनि खां धार करण, नवां कानून जोड़ण समेत ॿिया केतिरा ई हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि, जंहिंसां सिंध तोड़े सिंधियुनि जे वहदत खे कापारी धक रसी सघे थो। ॿ, हिक पासे सिंधियुनि जो कराची खां परे रहण सां रोज़गार जा ज़रिया ॿाहिरनि माण्हुनि जे वर चढ़ी रहिया आहिनि, त ॿिए पासे सरकारी नौकरियुनि जे आसरे वेठल होशियार नौजवान, तोड़े हुनरमंद, किरोड़े नौजवान, तोड़े न्याणियूं कसम परस्ती वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। आसान ऐं सवलनि लफ़्ज़नि में धरती धणी धारियनि जा ग़ुलाम बणियल आहिनि। कश्मोर, घोटकी, सखर, शिकारपुर, जेकबाबाद, लाड़काणो, दादू, नौशहरो फेरोज, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, मिठी, मीरपुर ख़ास, टंडो अलहयार, उमरकोट, हैदराबाद, बदीन, सिजावल, जामशोरो, ठठो, थर, काछो, उत्तर, लाड़ तोड़े सिंध जे वाहण वस्तियुनि, नंढनि वॾनि ॻोठनि जा पढ़ियल लिखियल, तोड़े हुनरमंद ऐं मज़दूर नौजवान, न्याणियूं, पका, पोढ़ा जेकी पंहिंजनि इलाइक़नि में बेरोज़गार आहिनि, तिन खे घुर्जे त बेरोज़गारनि जी माउ माई कोलाची ऐं हाणोकी कराचीअ खे वसाइनि। अचो त कराची हलूं, पंहिंजे शहर जी वारसी कयूं। बहितर रोज़गार जा मौक़ा तलाश करियूं। पाण समेत समूरनि बेरोज़गारनि लाइ रोज़गार जा रस्ता तलाश करियूं।